प्रोफेशनल पैरामेडिक्स एसोसिएशन सिंध पारा मेहरान सिटीजन क्लब में अॻूणे DHO डॉक्टर अकबर अली फुल ऐं पैरामेडिक्स अॻवान केसर खान चांडियो जे रिटायर थियण जे मान में अलविदाई तकरीब मुनक़द थी, जंहिंजो महिमान ख़ासि डॉक्टर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नौशर फिरोज डॉक्टर असदुल्ला कलोड़ो हो। जॾहिं त तकरीब जी सदारत हेल्थ प्रोफेशनल पैरामेडिक्स सिंध जे सूबाई सदर खादिम हुसैन मस्तोई कई, जॾहिं त डॉक्टर गुलाम हैदर डायरी, डॉक्टर गुलाम कादिर चांडियो, चीफ ऑर्गेनाइजर हिजबुल्लाह राजपर एजाज ममनाई, जिले सदर अशरफ कुरैशी, मोहम्मद यूनुस वसण, मोहम्मद शरीफ कोरेजो, मोहम्मद सऊद बोयो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांजी रिवायत रही आहे त हर ईंदड़ खे भली कार ऐं वींदड़ खे इज्तिमाही तौर अलविदा कंदा आहियूं। हीअ तक़रीब बि उन रिवायत जो हिसो आहे। हिन वक़्तु मेडिकल ऐं पैरामेडिकल स्टाफ खे मुतहद थियण जी ज़रूरत आहे। अॼु GH जे प्लेटफॉर्म ते सभु मुतहद आहियूं ऐं जल्द पंहिंजा जायज़ हक़ वठंदासीं। उन तक़रीब में लेडी हेल्थ वर्कर्स ऐं सुपरवाइज़र वॾे अंग में शिरकत कई ऐं आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपियूं पारायूं वयूं। तक़रीब जे आख़िर में फनकार आबिद सोलंकी क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। जी